Brothers. Today we are going on a short trip. अरे जो को असां वञी रहिया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ट्रिप ते पेटारो यूनिवर्सिटी बैच सां गॾु फाइनल सेलिब्रेशन वीक जेको असांजो स्टार्ट थी चुको आहे त सभई जेको आहे गॾु मिली करे अॼु वञी रहिया आहियूं ऐं असांजी जेका आहे फाइनली ट्रिप आहे ॿी इन खां बाद असांजी शायदि का बि स्टूडेंट्स या पंहिंजी बैच सां का बि इन खां बाद ट्रिप न थींदी इंशाअल्लाह हिन ट्रिप में जेको आहे मूंखे त मज़ो ईंदो ई ईंदो त मां पंहिंजो मज़ो पाण ई क्रिएट कंदो आहियां ऐं तव्हांखे मूंखां वधीक मज़ो ईंदो एतिरी गारंटी तव्हांखे ॾेई सघां थो स्टे कनेक्टेड टिल द एंड यार अॼु जो टूर जी बहितरीन ख़ासि ॻाल्हि इहा आहे त असां सभु गॾु हली रहिया आहियूं सभु पहिरियों दफ़ो गॾु ऐं भले कुझु बि हुजे छा बि हुजे आख़िर में इहो यादि माना गॾु ई थींदा आहियूं अल्लाह साईं अॼु ज़ुबैर जो ख़ैरु करे यार ज़ुबैर अरे नहीं सभिनी मासूम न लॻे सफ़र हसीन हूंदो आहे पर इहो सफ़र अञा वधीक हसीन थी वेंदो आहे जॾहिं सफ़र में तव्हां सां गॾु जेके मुसाफ़िर हूंदा आहिनि उन्हनि सभिनी सां तव्हां वाक़िफ़ु हूंदा आहियो ऐं अञा वधीक हसीन थी वेंदो आहे जॾहिं उहे मुसाफ़िर उहे हूंदा आहिनि जिन सां तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा तमामु ई बहितरीन लम्हा गुज़ारिया हूंदा आहिनि ऐं बहितरीन लम्हा त यूनिवर्सिटी लाइफ वारा लम्हा ई हूंदा आहिनि ऐं बहितरीन हमसफ़र यूनिवर्सिटी लाइफ वारा दोस्त स्पेशली अॼु जो टूर असांजो स्पेशल आहे छो त कंहिं बि इवेंट में या टूर में असांजा तमामु घणा टूर वग़ैरह थिया पर ज़ुबैर मेमण साहिबु असांजो मोहबती प्यारो दोस्त हुन कंहिं में बि न हुयो अॼु आहे अॼु असां लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे माना डबल ख़ुशी आहे असां लाइ अॼु पेटारो रिवर व्यू जेको आहे हुते लिखियलु आहे मथां ते जीअं फैमिली पार्क या फैमिली खे वग़ैरह न मना आहे गीत गायो हिन जो मतिलबु इहो आहे त अञा ताईं असां में डिसिप्लिन न आयो आहे यूनिवर्सिटी पास आउट था कयूं त बि अञा लाइन था ठहियल नितिन कुमार नितिन असल में माइंड करे वियो पोइ मुंहिंजे व्लॉग में हुयो कोन शायदि घणो बिज़ी हुयो हुन में छो त ऑर्गेनाइज़ उहो हिन तरफ़ां ई करायो वियो ईअं सम्झो मैनेजमेंट वग़ैरह हिसाब सां इन करे हिन व्लॉग में हिन ई क्लिप ज़रूरु ईंदी जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ No. चाचा छोड़ डर ना मिनट चाचा इधर डर पर ना चाचा यो गलत है ओ भाई मारो मुझे मारो मेरी नजर से तू जरा आँखों से तेरी क्या क्या छुपा है तुझको बताऊं मैं जरा हाय रे एक अनकही सी दास्तां कहने लगा ये आईना सुभान अल्लाह जो हो रहा है पहली दफा है वल्लाह ऐसा हुआ पेटारो मां वाकई में एक्सपेक्ट न कयो हुयो त पेटारो जहिड़ी नंढड़ी जॻह ते असां एॾो एंटरटेन थींदासीं असांजे बैचमेट्स जेका हुते मैनेजमेंट रखी असांखे तमामु ई घणो मज़ो आयो
पेटारो वञण जी हिकिड़ी रीज़न त इहा हुई मां पंहिंजे बैचमेट्स सां फाइनल डेज़ में वधीक टाइम स्पेंड करणु पियो चाहियां ऐं ॿी रीज़न जेका हुई उहा हुई साहब मेन रीज़न आई है सभु जेको आहे वञी रहिया आहियूं बोटिंग करणु इंशाल्लाह बोटिंग कंदुमि मां पर मज़ो तव्हांखे ईंदो ॾिसिजो गारंटी सां A few moments later. यार एक्चुअली में मसलो इहो थी पियो आहे त पेट्रोल ख़तमु थी वियो आहे असांखे बोटिंग करणी हुई न असांखे कोई नहीं असां वञूं था बस हाणे इंशाल्लाह पेट्रोल अची वञे त गाॾी तयार थी थिए पहले हम जाएंगे पेट्रोल अची वियो आहे दादा हलिया हर शइ फाइनलाइज थी वई आहे चलो दादा चलो यार बोटिंग दादा मुंहिंजी पिक्चर्स एॾियूं सुठियूं एडिट कजांइ पोइ मां तुंहिंजी फोटोग्राफी जेका आहिनि उहा मेंशन कंदुमि पंहिंजे डिस्क्रिप्शन में फाइनली असां जेको आहे लाइफ जैकेट बि पाती आहे पर वॾे में वॾी जैकेट जेका आहे उहा रब जी ज़ात आहे बिस्मिल्लाह या बोट स्टार्ट नथी थिए हाल है ना बोट स्टार्ट दे रही भाई बल्ले बोटिंग त मां वैसे बि करे चुको आहियां पर अॼु वारी बोटिंग जेका हुई उन जो एक्सपीरियंस मुख़्तलिफ़ हुयो छो त अॼु जी जेका बोट हुई उहा बि थोरी खड़तल सड़तल हुई ऐं ऑब्वियसली तव्हांजी ज़िंदगीअ जा नॉर्मल एक्सपीरियंसिस ऐं तव्हांजा उहे एक्सपीरियंसिस जेके तव्हां पंहिंजे यूनिवर्सिटी दोस्तनि सां कंदा आहियो उन्हनि में बि काफ़ी सारो फ़र्क़ु हूंदो आहे त अॼु जी बोटिंग ॿियनि बोटिंग्स खां तमामु ई घणी स्पेशल रही हुई यूनिवर्सिटी लाइफ जी फाइनल ट्रिप अची फाइनली इख़्तिताम ते पहुती यूनिवर्सिटीअ में ख़बर ई न पई त कीअं साल महीननि में तब्दील थिया ऐं महीना अची करे ॾींहंनि में ऐं हाणे उहे ॾींहं कुझु ई कलाकनि में तब्दील थींदा इन मां इहो सिखियो त हर शइ टेम्पररी आहे ज़िंदगी मुख़्तसिर आहे ख़ुशि रहणु सिखो ॿियनि सां खिली करे ॻाल्हाइणु सिखो पंहिंजे बैचमेट्स लाइ ऐं तव्हां सभिनी लाइ जेके मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो नेक दुआऊं आहिनि अल्लाह तव्हां सभिनी लाइ आसानियूं करे चलो भाई इते ही अॼु की असांजी ट्रिप एंड थी कुझु ॾींहंनि में अब तूं बची वेंदा असांजी ट्रिप कुझु ॾींहंनि में ॿिया बि जेके इवेंट्स पकाया आहिनि उहे बि थी वेंदा ऐं हिते एंड आहे उमेद आहे व्लॉग तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो अस्सलाम वालेकुम भाई हम पीआर पे मिले और हम व्लॉगर भाई से मिले खुशी हो रही है बहुत अच्छा व्लॉगर को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए और फॉलो जरूर कीजिए शेयर भी करें थैंक यू भाई बच्चे भी देखते हैं मुझे आप लोग ठीक खुश हो कौन सी क्लास में हो 6 में अच्छा टूर पे आए हो आप हमारी तरफ जी टूर पे पिकनिक पे आए अच्छा कहाँ है आपका एपीएस बस यहाँ से 6-7 किलोमीटर अच्छा सही यूट्यूब चैनल मेरा सब्सक्राइब किया आपने जी मैंने किया